अदारे के दरमियान एक फासला नजर आ रहा है और ये फासला इसलिए बन रहा है कि एक अदारा इस अदारा में बार बार मुदाखलत करता है। जुडिशरी का तारीख तो पूरा मुल्क के सामने है। जैसे अरशद नदीम साहब ने कोई गोल्ड का तारीख रकत की है, तो हमारा जुडिशरी ने भी जनाब स्पीकर वैसे वर्ल्ड रिकॉर्ड्स तोड़ दी। पाकिस्तान का जो जुडिशरी है वो इतना अहल, इतना कामयाब, इतना काबिल कि वो इंसाफ भी दिलवाते हैं, डैम भी बनाते हैं और जनाब स्पीकर महंगाई का मुकाबला भी कर सकते हैं। वो तो समोसे और टमाटर की कीमत भी अदा कर सकते हैं, तय कर सकते हैं। एक इदारो बार बार पार्लियामेंट में मुदाखलत करे रहियो आहे। असांजी अदलिया अरशद नदीम वांगर आलमी रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। अदलिया न सिर्फ़ अदालत हलाए सघे थी पर डैम बि ठाहे सघे थी। मुल्क खे आइनी बहरान ॾांहुं धिकियो पियो वञे। चइनी सूबनि में लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ख़राब थींदी पई वञे। अदालतूं सियासी फ़ैसिला करे रहियूं आहिनि। PTI जेको घुरियो ई न हो उहो बि उन्हनि खे मिलियो, जंहिंजी आइन में गुंजाइश न हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली जे इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त पाकिस्तान जा सियासी कारकुन बांग्लादेश जूं हालतूं गौर सां ॾिसी रहिया आहिनि। बांग्लादेश जी सूरत हाल खे ॾिसी सभिनी खे सोचणु घुरिजे त असांखे अवामी मसइलनि खे तरजीह ॾियणी आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इमाम डॉक्टर सालिह बिन मोहम्मद बदीर जी मुलाक़ात। ISPR मौजूद मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि पाक सऊदी लाॻापनि में इत्मीनान जो बि इज़हार कयो। जेवलिन थ्रू इवेंट जे फाते गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम खे ख़िराज तहसीन पेश करण ऐं आला तरीन सिविल अवार्ड ॾियण लाइ क़ौमी असैम्बली मां ठहराव मंज़ूर। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ठहराव पेश कयो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त हीउ ऐवान अरशद नदीम खे ख़िराज तहसीन पेश करे थो। अरशद नदीम साबित कयो त वसीलनि जी घटिताई ऐं रंडकूं रस्तो नथियूं रोके सघनि। हीउ ऐवान सिफ़ारिश करे थो त सदर आसिफ अली ज़रदारी अरशद नदीम खे सिविल अवार्ड सां नवाज़े। पाकिस्तान में ज़राई पैदावार में इजाफ़े लाइ तमाम घणा मौक़ा आहिनि। जदीद टेक्नोलॉजी, तहक़ीक़ ऐं तरक्की ज़रिए एक्सपोर्ट में इज़ाफ़ो मुमकिन आहे। पाकिस्तान में ज़रई एक्सपोर्ट में इज़ाफ़े जा वसी मौक़ा मौजूद आहिनि। वफ़ाक़ ऐं सूबनि खे गॾिजी ज़रई शोबे जी तरक्की ते ध्यानु ॾियणो पवंदो। ज़रई शयुनि जी वैल्यू एडिशन ते ख़ासि ध्यानु ॾियणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कराची में बि आलमी खाद खुराक ऐं ज़राअत नुमाइश जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त बहिराड़ी वारनि इलाइक़नि में हारियुनि खे कर्ज़नि जी फ़रहामीअ सां पैदावार में इज़ाफ़ो थींदो। हर साल 1000 ग्रेजुएट्स खे ज़रई तरबियत लाइ चीन उमाणियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कराची यात्रा CM हाउस आमद। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़द जी सूरत ऐं नवे किलाई में मुलाक़ात। वफ़ाक़ ऐं सिंध जे मामलनि समेत सियासी, समाजी ऐं मुआशी इशूज़ ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि ख़ासि तौर ते बिजली, गैस ऐं ॿियनि मसइलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण लाइ भरपूर क़दम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म वॾे वज़ीर खां ॿोॾि मुतासिरनि बाबति बि आगाही वरिती। सैयद मुराद अली शाह चयो त ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अॾावत जो कमु जारी आहे। ऐं परॾेही खाते जी तर्जुमान बांग्लादेश जी हालतुनि ते पाकिस्तान ख़िलाफ़ भारतीय प्रोपेगेंडा खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान जा बांग्लादेश सां हाकारी लाॻापा आहिनि। उमीद आहे त बांग्लादेश में जल्द हालतूं नॉर्मल थी वेंदियूं। पाकिस्तान जे हाई कमिश्नर बांग्लादेश जे उबूरी सरबराह जी हलफ़बरदारी तक़रीब में शिरकत कई। अमरीकी कांग्रेस में पेश कयल भारत अमरीका दिफ़ाई सहकार बिल में दोस्त मुल्कनि खे निशानो न बणाइणु घुरिजे। उमीद आहे त अमरीकी कांग्रेस पाकिस्तान सां लाॻापा बहितर बणाइण में किरदारु अदा कंदी। ईरान खे शाहीन 3 मिसाइल ॾियण वारियूं रिपोर्ट्स ग़लति आहिनि।